पावे तो खदम फकीर बेड़ा असांजा पार थी विया तुंहिंजूं दुआऊं असां सां गॾु तुंहिंजूं दुआऊं असां सां गॾु तोखे रब नवाज़ियो आवा दिल बर साईं। अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अरसलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम कमा अरसलना इला फिरऔन रसूला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जे पाक कलाम जा मुज़म्मिल सूरत जी हिकड़ी आयत तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत में अल्लाह मदीने वारे मीर जी आमद जो जिक्र फरमायो। असुल नचे जो जुबान न दुरूद पढ़ जो दिल खोले जो सुभान अल्लाह। इन्ना बेशक शाहिद माना गवाही ॾींदड़ शाहिदी ॾींदड़ शाहिद उहो हूंदो जेको मौके ते मौजूद हुजे। न समझी ॻाल्हि समझिया। शाहिद जी माना मुशाहिदो कंदड़ ॾिसंदड़ मौजूद हुजे गवाही ॾिए
अल्लाह फरमाए तो मूं तव्हां ॾे रसूल मोकिलियो आहे तव्हांजो शाहिद बणो। इन कुरानी आयत में दलील आयो त मदीने वारो साईं रूई जमीन ते हाजिर बाहे नाज़िर बाहे। शायद वो थींदो जो को मौके ते हाजिर हुजे ऐं ॾिसे जी हिकिड़ो माण्हू हाज़िर न हुजे शायद ही न ॾींदो, ॾिसे न शायद ही न ॾींदो। शायदी जे लाइ ॿ ॻाल्हियूं ज़रूरी हुजनि, हिकिड़ो हाज़िर हुजे जो ॾिसंदड़ हुजे। अल्लाह फरमाए थो हे दुनिया वारो तव्हां भली पेटारे में हुजो, तव्हां अकरे में हुजो, तव्हां जामशोरे में हुजो, तव्हां हैदराबाद में हुजो, तव्हां कोटड़ी में हुजो, मुंहिंजो मोहम्मद मीर अवां जे मथां शाहिद माना अवां खे ॾिसे थो, अवां जे ॻाल्हियुनि खे ॾिसे थो। जे चङा कम कयो मदीने वारो ॾिसे थो, जे बुरा कम कयो मदीने वारो तव्हांजो शाहिद। शाहिद छो कबो आहे? फैसले जे लाइ। जो भई जॾहिं फैसलो थींदो आहे न जज शाहिद पुछंदो आहे हर माण्हू जे लाइ अल्लाह जी कोर्ट लॻंदी, फैसले जी अदालत लॻंदी। इहो ॾियारो हूंदो क़यामत जो। कहिड़ो ॾियारो हूंदो? क़यामत जो ॾियारो। उन क़यामत जे ॾियारे ते हर माण्हू अल्लाह जे अॻियां हाज़िर थींदो, हर माण्हू मालिक करीम जे अॻियां मौजूद थींदो ऐं अल्लाह उन खां उन जे ज़िंदगी जे बारे में पुछंदो। चङा कम कई या बुरा कम कई, पोइ माण्हू जी आदत आहे न कूड़ हणी जान छॾाइण जी। कोर्टनि में कूड़ आहियूं, कूड़ा कसम खयूं था वञनि। तव्हांजे पेटारे अखरे जी ॻाल्हि नथो कयां, मां पंहिंजे दादू वारनि जी। तव्हां त सचा आहियो नेश बीठा। अॼु अहिड़ो दौर अची वियो आहे उन महिल बि कूड़। ऐं क़ुरान थो फरमाए बचिना बिक अला हाउलाए शहीदा। ओ महबूब मदीने वारा हिन तुंहिंजी सारी उम्मत जे मथां मां रब तोखे शाहिद करे। मदीने वारो शाहिद। पुट कुझु सम्झ में अचे वधी अदालत हुजे वाहिदुल क़हार जी, कोर्ट हुजे रब्बुल आलमीन जी, ऐं शाहिद हुजे मदीने वारो साईं। ऐं कुरान फरमाए थो वक़ाल रसूल या रब्बी इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। क़यामत जे ॾियारे मदीने वारो चवंदो मौला ही उहे माण्हू अथई जन क़ुरान खे छॾे ॾिनो, मुंहिंजे दीन खे छॾे ॾिनो, मुंहिंजे इस्लाम खे छॾे ॾिनो हुयो, मुंहिंजी मस्जिद खे छॾे ॾिनो, निमाज़ न पढ़ंदा, रोज़ो न रखंदा, दीन जे रस्ते खे छॾे ॾिनो हुयो। मदीने वारो शाहिद। चओ सल्लल्लाहु मोहब्बत सां मिली चओ सल्लल्लाहु। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल पी जाते। कुरान में रब फरमायो इन्ना अरसलनाक बिल हक़ बशीरन व नज़ीरा। ए मुंहिंजा हबीब असां तोखे हक़ सां मोकिलियो आहे, असां तोखे सच सां मोकिलियो आहे।
हबीब असां तोखे खुशखबरी ॾींदड़ बणाए मोकिलियो असां तोखे ड्रेजारींदड़ बणाए मोकिलियो सोना नबी जेकी फरमा बरदार हैं जेकी नेकोकार हैं निमाजी हैं जिक्र वारा कुरान पढ़ण वारा उन्हनि खे तू जन्नत जी मुबारक दे जेकी ना फरमान हैं चोरियों कन जिनाऊं कन शराब पियन बेहयाई जा कम कन उन्हनि खे तू जहन्नम जी बाहि खांडे जा हुजूर असां ते शाहिद भी आहिनि हुजूर असां खे खुशखबरियूं ॾियण वारा भी आहिनि मदीने वारा असां खे ड्रेजारण वारा भी आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहम्मद सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चाहते कुरान में सूरत निसा आयत नंबर 79 में अल्लाह जो फरमाए अरसलनाक लिन्नास रसूला हबीब असां तोखे माण्हुनि ॾे पंहिंजो पैगंबर बणाए मोकिलियो पैगाम मुंहिंजा खणी वञ मुंहिंजो कुरान खणी वञ मुंहिंजा अहकाम खणी वञ मुंहिंजा फरमान खणी वञ इन अकरे वारनि ॾे पेटारे वारनि ॾे जाम शोरे वारनि ॾे मां तोखे कासिद बणाए थो मोकिलियां हुजूर अल्लाह जा कासिद बणजी आया अल्लाह जा पैगाम खणी आया ॿुधियो ख़बर तव्हां ताईं बि पैगाम साईं जा पहुता आहिनि या न यार घड़ी कर मोबाइल के बंद करो फौजी टोपी वाला खुदा खुश कर घड़ी कर मोबाइल बंद कर मुखे ॾिस हाँ अल्लाह जा पैगाम मदीने वारो साईं खणी आयो तव्हां ताईं पैगाम पहुता आहिनि अलाए न पहुता आहिनि कुरान त घर घर में आहे न इहो कुरान मुस्तफा जो पैगाम आहे इहो रब जो पैगाम आहे अल्लाह जो फरमाए अरसलनाक लिन्नास रसूला हबीब असां तोखे हड़नी माण्हुनि ॾे पंहिंजो पैगाम खणी वञण वारो बणाए मोकिलियो हुजूर रब जो पैगाम खणी आया पहुता आया आया या न आया पोइ अचण ते ख़ुशी कंदा आहियूं मिलाद मल्हाईंदा आहियूं त असांजो नबी आयो खुशीअ में के जुलूस था कढनि के लंगर था कनि के मुस्तफा जे अचण ते घर था सजाइनि बतियूं बिजलियूं था ॿारनि माण्हू था पुछनि बा छाजी ख़ुशी अथई चए थो मुंहिंजो दिलि पर नबी आयो तव्हां ख़ुशी मल्हाईंदा आहियो या न कहिड़ा कहिड़ा मिलाद मल्हाईंदा आहियो मिलाद हुआ मिलाद हुआ महबूब जो मिलाद हुआ मिलाद हुआ मिलाद हुआ छलेण वारा ब्या चली छलेण वारा ब्या चली मिलाद जिंदाबाद मिलाद जिंदाबाद मिलाद हड़ई गरजी जो मिलाद छलेण वारा ब्या चली छलेण वारा मिलाद जिंदाबाद मिलाद मिलाद
मोमिना जी जल जो घर जो ओ सजो पुर नूर जो हर तरफ सुरान सा थी वियो अंगणो आबाद थी वियो अंगणो आबाद मिलाद मिलाद जो मिलाद मिलाद जी जी मुझी निड़ी वेठला ताजी निड़ी के जाजे चलो दे जो मिलाद मिलाद मन सुका सावा थिया धरती सजी सरसाब्ज थी मन सुका सावा थिया धरती सजी सरसाब्ज थी मींह रहमत जो उठो मींह रहमत जो उठो हर तरफ लाता दाद आशिकन जा मुंह ठरन मोमिनन जा मुंह ठरन मिलाद मिलाद हर तरफ हर खल्क पे खुशियों कयूं मिलाद जूं आसमान से मलाइकन खुशूं कयूं जमीन ते इंसानन जिन्नन जानवरन चीतन समुंडन जे मच्छरन जंगल जे जानवरन बे मुस्तफा जे अचण जूं खुशूं ओ हर तरफ हर खल्क पे खुशियों कयूं मिलाद जूं इब्लीस पियो फिटका करे इब्लीस पियो फिटका करे मरदूद थियो बर्बाद मरदूद थियो बर्बाद खुदा खुश मिलाद मिलाद कर मुला मिलाद ते करीमन जा कर जो करे मिलाद रंदो शाद आबाद मिलाद मिलाद जे सोने जे अचण जे मिलाद जो खुशूं था मलायो जश्न था मलायो अल्लाह जो फरमाए यो महबूब मूं अवां ॾे मोकिलियो आहे मुंहिंजा पैगाम तव्हां ॾे खणी आयो आहे मुंहिंजो क़ुरान तव्हां ॾे खणी आयो आहे यो हिल पाक शयूं तव्हांखे हलाल करे ॾियण आयो वयो हर्रमो अलैहिमुल खबाइस खबीस शयूं नापाक शयूं तव्हांखे हराम करे ॾियण आयो मदीने वारे मीर फरमायो त बकर हलाल सुठी शइ पर कुत्तो हराम त पलीत हरण हलाल पर गिदड़ नापाक हराम शरबत पियो रूह अफ़ज़ा पियो हलाल पर शराब न पियो हराम फ्रूट खाओ हलाल हिने पर चरस न वापरायो हराम भंग न वापरायो हराम मदीने वारो साईं खबीस शयूं हराम करण आयो पाकीज़ शयूं हलाल करण आयो इन आयत जे तफसीर में मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त वदुखान खबीसुन धुओं बि खबीसा धुओं बि मदीने वारे मीर उम्मत दे हराम जो धुओं हराम धुओं पीअण हराम भला ये सिगरेट चाहे धुओं
सिगरेट जाए बात में सूटो ॾींदो तूं आनंद जी चिलिम हुक्को भुंगरी सुल्फी तूं वयुहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस ख़बीस शयूं मोहम्मद मीर तव्हांखे हराम करण आयो आहे तूं ख़बीस आहे तूं पाक नाहे तूं नुक़सानकार आहे त पोइ जेके मोमिन हूंदासीं तूं बड़ा शौकीन वरी ये मुठ से चपटी वजे जे सिगरेट पीअण में फ़ाइदो पियो थी त मूंखे ॿुधा त मां बि शुरू कयां को फ़ाइदो आहे त ॿुधा मिठा सिगरेट में नुक़सान आहे जान जो नुक़सान माल जो नुक़सान दीन जो नुक़सान सिहत जो नुक़सान बच्चन जो नुक़सान पोइ अहिड़ी शइ खां बचिजे या न बचिजे सिगरेट पीअण वारा पैसा भी पंहिंजा साड़ी सीनो से पंहिंजो साड़ी चेहरो आहे चंड जहिड़ो पारी बणायो तुंहिंजो तूं अंदर छो उनखे कारो करे तूं गाड़ी सिगरेट न पी चओ सिगरेट जेके आदत हुजे न फोटा खणी चो त मुफ़्त में पढ़ी दी इंशाल्लाह सिगरेट जी वरी थप बि न वठे ओ मिठा मदीने वारो साईं असांजे अल्लाह जा पैगाम खणी आयो रब जा अहकाम खणी आयो अल्लाह फरमाए थो मा आताकुमुर रसूल फखुदूहु जेके ॻाल्हियूं रसूल तव्हांखे चवे मञियो अमल कयो वमा नहाकुम अनो फंतहु जन ॻाल्हियुनि खां मदीने वारो रोके त तव्हां रुकजी मुस्तफा जन ॻाल्हियुनि खां रोके तव्हां रुकजी वञो जेके ॻाल्हियूं अमर करे तव्हां उहे कयो यानी मदीने वारे मीर जो चयो मञियो बेफ़रमानी न कयो पोइ ॾियो ख़बर पेटारे वारा तव्हां मुस्तफा सोणे जा फर्मा बरदार थींदो या जेके फर्मा बरदार थींदो त फर्मा बरदार थींदो 5 वक्त नमाज पढ़ो वायदो कयो 5 वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो अल्लाह जो जिक्र कयो कुरान पढ़ो नेकी जी वाट ते हलो गुनाहन खां बचो नापाक हराम शयुनि खां बचो साल जेका निकाह वारी हलाल पराई औरत हराम जो हराम खां बचबो जो हराम खां बचबो जेके मुस्तफा जा आशिक आहिनि फर्मा बरदार आहिनि उहे मदीने वारे जी फर्मा बरदारी कंदा उन्हनि जी दुनिया बि आबाद उन्हनि जी आख़िरत बि आबाद मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण तव्हांजी दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब शाह सभिनी खे अमल اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين رب اغفر وارحم وأنت خير الراحمين وانصرنا اللهم أنت خير